मुफ्ती साहब, खीर पीअण जी दुआ अॻु में पढ़िजे या खीर पीअण खां बाद में पढ़िजे? सभ खां पहिरियां बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़िजे, उन खां बाद खीर पीजे। जीअं पाणी पीबो आहे न, पाणी जे पीअण जा आदाब आहिनि। सॼे हथ सां पीअणु, वेही करे पीअणु, टिनि साहिनि में पीअणु, इन अंदाज़ सां पीजे। ऐं खीर पीअण खां बाद में खीर पीअण वारी दुआ पढ़िजे, अल्लाहुम्मा बारिक लना फीही वज़िदना मिन्हु। ऐं इहा जेकी दुआ आहे न, इन दुआ जी हिकिड़ी ख़ुसूसियत आहे। ख़ुसूसियत छा आहे? पाण ॿी का बि शइ खाऊं था, पीऊं था, दुआ छा था घुरऊं? अल्लाहुम्मा बारिक लना फीही वरज़ुक़ना खैरम मिन्हु। ए अल्लाह, हीउ जेको तूं मूंखे रिज़्क़ नसीब कयो आहे, इन में बरकत ॾे ऐं मूंखे इन खां सुठो खाराए, इन खां वधीक सुठो खाराए। अल्लाहुम्मा बारिक नाफ़ी वरज़ुक़ना खैरम मिन्हु। ई जेकी शइ खाराए थो पियो, इन में बरकत ॾे ऐं इन खां वधीक भली शइ खाराए। पर जेकॾहिं खीर पीऊं था त खीर जी दुआ छा था घुरऊं? अल्लाहुम्मा बारिक लना फीही वज़िदना मिन्हु। या अल्लाह, ही जेको तूं मूंखे खीर पीआरे थो, इन में बरकत नसीब फरमा ऐं मज़ीद मूंखे खीर नसीब कर। खीर जे लाइ ईअं नथा चऊं त या अल्लाह खीर खां का भली शइ नसीब कर, बल्कि खीर खे ई वधाए, खीर में ई बरकत नसीब कर। मालूम थिए थो त खीर पाण ऑलरेडी भली शइ आहे, इन खां वधीक भली शइ जी तलब कोन था कयूं। दुआ में चऊं था त इन खीर जे अंदरि ई या अल्लाह इज़ाफ़ो फरमा। इहा हिकिड़ी दुआ जी ख़ुसूसियत आहे।